ताज़ो पियल बरसातनि सबबि जिते खिपरे जा रिहायशी इलाइक़ा पाणी हेठि आया आहिनि उते क़ब्रिस्तान बि महफ़ूज़ रही न सघिया आहिनि। खिपरो जे तारीख़ी क़ब्रिस्तान जुंगशाह में बि बरसाती पाणी बीठल आहे जेको अञा ताईं नेकाल थी न सघियो आहे। ये असांजो किपरे जो कब्रिस्तान है जिनशाह बाबा, लेकिन हींअर माण्हुनि जो जेको लाश माश केरु इंतिकाल थिए वॾो असांखे तकलीफ़ आहे। असां सभिनीनि सां गुज़ारिश आहे कि असांजो जल्द जल्द इहो पाणी कढे। इहो असांजो कब्रिस्तान जो इहो हाल आहे, तव्हां पाणी इहो सभु ॾिसो था। असांजा कब्रिस्तान बुॾी विया आहिनि, असांजा प्यारा प्यारा पिया आहिनि, हिते सभु बुॾी विया आहिनि, पाणी कढण वारो आहे कोन। असांजा घर, असांजा कब्रिस्तान सुबुह जो असांजो हींअर मौत थी वियो, असां हिते कोन रखियासीं। कब्रिस्तान कोटियूं था त पाणी निकिरे थो, असांजा हिते प्यारा पिया आहिनि उहो बि बुॾी विया आहिनि, कब्रिस्तान हेठि विया आहिनि। हिन कब्रिस्तान में जॾहिं खां 10, 12, 13 ॾींहं थिया आहिनि, इहो पाणी अञा बीठो आहे, अञा ताणी हिन पाणी कब्रिस्तान जो निकाल कोन थियो आहे। सम्झिया घणी भॼदौड़ करूं था, रोज़ जुता घुसायूं था, असांखे सिर्फ़ु दिलासा मिलनि पिया। ज़िला ऑफिसर इहो मुतालबो करूं था, पहिरें महिरबानी करे असांखे पाणी कब्रिस्तान जो कढी ॾियो। काफ़ी कब्रिस्तान मिसमार थी विया आहिनि। जेके शहर जा चङा मुड़ुस आहिनि हू मकान ॾे एॾा ध्यानु नथा कनि, उहा मिटी वग़ैरह जेकी आहे जंहिंजूं तुरबतूं आहिनि सेपा जी तुरबतुनि ते मिटी लाहियो वञनि था। खां पोइ केतिरा घर ॿुॾा पिया आहिनि, हिन पासे केरु ध्यानु नथो करे। कब्रिस्तान ते मुक़रर मुजावर ऐं ॿियनि माण्हुनि मुतालबो कंदे चयो आहे त तारीख़ी कब्रिस्तान जुंगशाह बाबा में बरसाती बीठल पाणी नेकाल कराए ॾिनो वञे जीअं फोत थी वियल पंहिंजनि प्यारनि जूं निशानियूं महफ़ूज़ रही सघनि। कैमरामैन मावजी कुमार इरफान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिपरो।